नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं ठकराठो मां त ठकराठो मुबारकपुर शहर में आकड़ा पर्ची सरेआम हलण लगी आहे, जंहिं सबब हितां जी आवाम कगार बणजण लगी। मुबारकपुर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। सुजाण धुरियुनि गणती ज़ाहिर कंदे आला ऑफिसरनि खां आकड़ा पर्ची बंद कराइण जी घुर करे छॾी आहे। रिपोर्ट आहे त ठकराठो मुबारकपुर ऐं आसपास मुबारकपुर पुलिस ऐं कुझु साफ़ जी मिली भगत सां इहा समाजी बुराई ॾींहों ॾींहुं वधण लगी आहे ऐं इन आकड़ा पर्ची जे खे ॿुझो न अची सघियो आहे। आकड़ा पर्ची नंढा ॿार पोड़ा पर औरतूं खेॾी रहियूं आहिनि, जंहिं सबब हितां जी आवाम कंगाल बणिजी रही आहे। ज़रीन वटां मालूम थियो आहे त इन में हिकु पनो आकिल जो ख़ासि पुलिस अहलकार मंथली वठण में भाङी भाईवार आहे, जेको हर 15 ॾींहं अची पंहिंजी मंथली उगाड़े। हितां जी सुजाण धुरियुनि DIG सखर SSP सखर खां घुर कई आहे त जल्द खां जल्द जी बुराई ख़तमु करे हितां जी आवाम खे कंगाल थियण खां बचायो वञे।